खैरपुर मां सां ख़बर शेयर कयूं पिया। अयाज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक़ नादरा ऑफिस कुंभ में चाबी चोर मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। कुंभ नादरा ऑफिस में आयल सहाफ़ी काज़िम हुसैन उजड़ जी मोटरसाइकिल 2018 मॉडल चाबी चोर काए फरार थी विया। यादि रहे त उन खां पहिरियों बि अहिड़ियूं वारदातूं कुंभ जे नादरा ऑफिस जे आस पास में थी चुकियूं आहिनि। जी दादा, छा मसइलो आहे तव्हांजो? मसइलो इहो आहे त सुबुह मुंहिंजो सौटु हिते आयो आहे नादरा ॿारनि जो प्रोग्राम ठहिराइण जे लाइ। हिते नादरा जे साम्हूं हुन गाॾी बीहारी आहे हाई स्पीड आहे 2018 मॉडल जी। तो हू सिर्फ़ु हिन जो शनाजी कार्ड जो कापियूं कराए मोटियो आहे त पोइ गाॾी घुमा NC कराए ऐं एस एच साहब पाण खां मौजूदु कोन्हे। नादरा हमले खे चयो आहे त बाबा असांखे CCTV कैमरा जो रिकॉर्ड ॾियो त असां हुनमें ॾिसूं CCTV कैमरा लॻियल आहे। हू था चवनि था असां हुननि जो पासवर्ड कोन्हे, असांखे अख़्तियारात ई न आहिनि जो असां पंहिंजे CCTV कैमरा फुटेज ॾेखारियूं। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया थिया आहिनि, पोइ हुननि में ख़बर नथी पवे त नादरा स्टाफ अमलो हुन सां गॾियल आहे, चोरनि सां बिट बणियल आहे या छा मसइलो आहे। त कई गाॾियूं आए ॾींहं त चोरी थियूं थियनि पियूं नादरा जे साम्हूं, पर नादरा वारा कंहिंखे रिकॉर्ड ॾियण लाइ तयारु न आहिनि।